नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त यूसी पीर बुढड़ो में ॻोठ गुलाब खान जसकाणी हुसैन अलदीन कंबो मोहसन जे रवासिन जो राशन न मिलण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि में मोहम्मद अशरफ जट, मुज़म्मिल हुसैन जट, अशरफ अकबर अख्तर जट ॾिनल शहर ऐं ॿिनि मीडिया अॻियां दाईंदे ॿुधायो त लॉकडाउन जे करे असांजो कारोबार बंदि थी वियो। लॉकडाउन जे करे असीं फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। सिंध हुकूमत तरफ़ां जेको राशन मिलियो हो उहे चूंडियल नुमाइंदा पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾिनो। यूसी चेयरमैन हाफ़िज़ कुबर ऐं डीसी तरफ़ां जेको तालके जे एसी राशन ॾिनो वियो है उहे बि असांखे न मिलियो आहे। हिननि पंहिंजा घर भरिया आहिनि। हिननि तक जे चूंडियल नुमाइंदनि MNA फज़ल शाह, MPA साजिद बांबण ऐं वस वारनि खे मुतालबो कयो त असांखे राशन ॾिनो वञे। असांजा बचा बुखू काटण ते मजबूर आहिनि, असांजी मदद कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।